खासकली सां गुज़ारिश कंदे तो अचन मुख्तलिफ़ लफ्ज़न में पंहिंजे ख़्यालात जो इज़हार पेश कनि। दाऊद खासकली। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल मोहतरम मोहम्मद याकूब खासकली साहब, इकबाल खासकली साहब, स्टेज ते वेठल तमाम दोस्त, साफ़ी दोस्त, खासकली बिरादरी जा मोज़िज़ नौजवानों ऐं मुख़्तलिफ़ बिरादरी जा जेके दोस्त ते आया आहिनि, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। भाईजान, हिते अचण जो जेको पहिरीं इहो आहे त खासकली बिरादरी सिंधू माथरी जी जेका तहज़ीब आहे उन सां सुलाड़ियल आहे, गंढियल आहे ऐं हिन मोहज़ब कबीले जो इनखे दरसी न ॾिनो वियो आहे त गार गंद को ग़लति कमु इहे कबीलो करे। ही दुनिया में जीअं सिंधू माथरी जो पंहिंजो मक़ाम सुञातो वञे थो, सिंध में ख़ासकली बिरादरी जी पंहिंजी हैसियत आहे। उहा मज़लूम ज़रूर आहे, छो त जेका बि धुर अचे थी वोट हिन बिरादरी जा हासिल करे थी, पर कम जेके आहिनि उहे पंहिंजे मतिलब जा पंहिंजे मफ़ादनि ख़ातिर कनि था। हीअ बिरादरी मज़लूम बिरादरी आहे, हिन बिरादरी खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हिन बिरादरी खां जेकॾहिं कमु वरितो वञे थो त वोट जो वरितो वञे थो, उन खां पोइ 5 सालनि खां पोइ वरी उनखे अचे थो, वरी वोट जे लाइ हिनखे इस्तेमालु कयो वञे थो। ख़ुदारा ही 2021 आहे, ही 1959 वारो साल न आहे, ही रोशनी वारा साल आहिनि। जदीद दुनिया आहे, जदीद शहर में, वॾे हिकिड़े शहर में ऐं जेको पसगिरदाई में हज़ारनि जी तइदाद में हीअ बिरादरी आबाद आहे। हिन जा वोट आहिनि, हिन जे वोट ते ॿिया हुकुमरानी कनि था ऐं पंहिंजा पति मां करोड़पति बणिजी विया। हिते जा जेके जोखिया बिरादरी, बलोच बिरादरी, ख़ासकली बिरादरी, मेमन बिरादरी, हे जेके क़ौमूं आहिनि उहे साॻी ॾुतड़ियल आहिनि, साॻी मज़लूम आहिनि, साॻी ॾुखनि में आहिनि, साॻी सूरनि में आहिनि। हो जेके कल जा आयल माण्हू ऐं जेके परीं जा आयल माण्हू, उहे जेके अवां ते क़ाबिज़ आहिनि। हिते जी ॻोठनि जी हालत ॾिसो, कहिड़ी सहूलियत आहे, कहिड़ो रस्तो आहे, कहिड़ी इस्पताल आहे। कराची जहिड़ी कुंड में वेही करे तव्हां जेके आहे तव्हां तरक़ी खां महरूम आहियो। हिते अचण जो मक़सदु मोहम्मद याकूब खासकली जेका हितां जे माण्हुनि जी अॻुवानी करे रहियो आहे, ख़ुदारा हुन जा हथ मज़बूत करियो ऐं तव्हां हुन जा हथ मज़बूत करे ही पैगाम पूरे सिंध जे कुंड कुर्छ में वेंदो। मलीर खां लाड़काने खां कश्मीर खां केटी बंदर खां वठी जेको सखर रोड़ी ताईं वेंदो। त बाबा ही ख़ासकली बिरादरी लसानियती सोच नथी रखे, ख़ासकली बिरादरी ऐं कसम खणी चाहियां थो, ही मज़लूम बिरादरी आहे, ही इंसान दोस्त परस्त इत्तेहाद आहे। ख़ासकली जेको इत्तेहाद ठाहियो वियो आहे उहो इंसान परस्त इत्तेहाद आहे। ख़ासकली इत्तेहाद वतन परस्त आहे, ख़ासकली इत्तेहाद मज़हब परस्त आहे। ही ख़ासकली इत्तेहाद इंशाअल्लाह ताला ॿियनि क़ौमुनि जे लाइ बि हिकिड़ो पैगाम आहे त अचो जेके सिंध जा ॾुतड़ियल बिरादरियूं आहियो, अचो त गॾिजूं, अचो त हिकु थियूं, अचो त मुनज़म थियूं, अचो त मज़बूत थियूं। गॾिजी सजी हरामखोर जाबिर ऐं हे जेके आमरनि सां मुआदो अटकाए करे पंहिंजा माण्हू पंहिंजनि माण्हुनि खे ऐवान में इंतज़ार में आणियूं। तव्हांजी महिरबानी। यो दाऊद खासकली जे तख़्त ते वेठल बदमस्त हाथियुनि खे इहो पैगाम ॾिनो आहे त खासकली बिरादरी या सिर्फ़ु अवां जे होटनि जे लाइ न आहे, उहा मज़लूम ज़रूर आहे, मगर पंहिंजो पाण में एतिरो ताक़त रखे थी जो अवां खे ललकारे सघे थी। हाणे आऊं हिन शेर खां पोइ दावत ॾींदुसि।